शहदादकोट में एसटीपी पारां मुतालबनि जी मन्नत लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले कंबर शहदादकोट जे सॾ ते पब्लिक हेल्थ खाते जे एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर ऐं एसडीओ पारां तरक़ियाती कमनि जे फंड्स में करप्शन करण ख़िलाफ़ कामरेड हयात तुनियो, वारिस खोसो, इमदाद सुमरो, रशीद मगसी, नईम लाशारी, शबीर मगसी, वकार पंद्राणी, मोहम्मद अली मंगरियो ऐं ॿियनि जी अॻवानी में सब्ज़ी मंडी खां रैली कढी कोटू मोटू चौक ते पहुची धरणो हंयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि चयो त एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर करप्ट आहे, जेको सॼे ज़िले जे तरक़ियाती कमनि जा फंड्स कूड़नि बिलनि ज़रिए हड़प करे रहियो आहे। रंजर ज़िले अंदरि केतिराई आरओ प्लांट बंदि ऐं नाकारा बणियल आहिनि। ज़िले अंदरि केतिरियूं स्कीमूं सिर्फ़ फ़ाइलनि में ठहियल आहिनि, जॾहिं त ग्राउंड ते $1 रुपए जो बि कमु नाहे थियल। रंजर चयो त केतिरियूं स्कीमूं काग़ज़ी कार्रवाइनि में ॾेखारियल अरबें रुपया हड़प कया विया आहिनि। वरन सिंध हुकूमत, नेब, एफआईए, एंटी करप्शन ऐं ॿियनि जांच कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो आहे त एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर ऐं एसडीओ जो रिकॉर्ड तहवील में वठी सनन कयल करप्शन जी जांच कराई वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।